नाज़रीन ख़बर ॾियूं पिया कि रेडकी मां रेडकी वेझो ॻोठ नवकोट में चोरियुनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो। हिक ई रात में 3 वारदातूं, पुलिस कक भञी बीणो न कयो। वधीक तफ़सीलियूं पिया कि रेडकी वेझो ॻोठ नवकोट में अमन जो पखी उॾामी वियो। हिक ई रात चोर 2 ट्रांसफार्मर जूं कोयलूं चोरी करे विया। भरिसां हिक दुकानदार जा ताला टोड़े लखे रुपयनि जो सामान खणी फरार थी विया। उन मौक़े ते अब्दुल फताह चन्ना ऐं दुकानदार न्याज़ लाड़क मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवकोट में आए ॾींहुं चोरियुनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो थो वञे ऐं राति देर सां नामालूम चोर 2 ट्रांसफार्मर जूं कोयलूं चोरी कयूं ऐं हिक दुकान मां लखे रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। असां वटि पहिरें हिक पैकेट हुई पर पुलिस ख़त्म करे छॾी आहे। असीं चोरी थियण जो इतला चौकी इंचार्ज मंज़ूर लंघा खे ॾिनो पर अञा ताईं पुलिस नाहे आई। उन वधीक चयो त एसएसपी घोटकी अज़हर मुग़ल खां मुतालबो था कयूं त चोरी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजी थियल चोरी वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।